अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। गड़ियासिन खां पेश आहे एडी अबड़ो जी रिपोर्ट। गड़ियासिन तालुके जे ॻोठ दीन मोहम्मद वधियो में फ़कीर सुधीर अली वधियो फ़कीर मुमताज़ अली वधियो पारां मच कचहरीअ जो प्रोग्राम कोठायो वियो। मच कचहरीअ जे प्रोग्राम में सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि ऐं भर पासे जे ॻोठनि मां माण्हुनि वॾे अघ में शिरकत कई। मच कचहरीअ जे प्रोग्राम में सिंध जे नाले वारनि सुगड़नि बशीर जाफ़री, अब्दुल हलीम सूमरो, मेंदरो जाफ़री, मंठार जाफ़री या शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जा बैत पढ़ी महफ़िल खे चार चंड लॻाए छॾिया। ख़बरुनि जी दुनिया।